नाज़िन सुल्तानकोट में भी भाॼियुनि जे अघ में वाध अवाम जूं दाहूं कढी छॾियूं आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे इसरार चांडियो। जीअं त नाज़रीन, तब्दीली सरकार ईंदे ई महांगाई जो जेको तूफ़ान किराए छॾियो आहे, इन में अवाम जी जेका जेल आहे उहा चिबी थी वई आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ शयूं त महांगियूं थी वियूं आहिनि। उन सां गॾु जेके ग़रीबनि जो खाइण जी आख़िरी शइ सब्ज़ी बची आहे उहा बि महांगी थी आहे। हिते असां सुल्तानकोट में मौजूद आहियूं। हिते असां आवाम सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जा कहिड़ा वीचार आहिनि। महांगाई तौर ते चढ़ी वई आहे। सरजी तव्हां ॾिसो था, हे टमाटा 400 रुपया किलो थी वियो आहे। ज़ुल्म आहे, ॿियो छा आहे। कॾहिं ज़िंदगी में जेकॾहिं असांजी 44 साल उमिरि थी आहे, कॾहिं ज़िंदगी में एतिरो महांगाई न ॾिठी थिए। बटालू हे ॾिसो, वाङण ॾिसो, महांगाई ते चोट ते चढ़ी विया। सही 100 रुपये किलो वाङण, 150 किलो बटाटा। हे छा खाऊं? ग़रीब मिस्किन माण्हू छा खाऊं? सही में टमाटर हलन पिया 500 रुपया पेटी, हिन वक़्तु 2500 रुपया पेटी हले थी, जंहिंमें कुल वज़न 8 किलो खां 10 किलो ताईं। वाङण अघ में हलन पिया 30 रुपया, त हिन वक़्तु टाइम हलन था 80 रुपए किलो। बटालू हलन था हिन टाइम असां वटि जेको तमामु असां वटि जेकी सब्ज़ी बब्ज़ी आहे सभु कुझु महांगी थी वई आहे। चई सही टमाटर जो किलो लॻो आहे, 50 में बटालू लॻा आहिनि। जेको बि आहे वठण खां असांखे को अधु ड्रो बि नथा कयूं। भाॼी में का शइ बि न आहे। असां महिरबानी करे त असांजी भाॼी बि लथी वञे। असां सां जेको आहे तमामु असांखे हालाकी आहे। ग़रीब माण्हू जे आम माण्हू जे पहुच खां ॾाढी ॾुखी थी वई आहे। अवेले जी मानी खाइण आम माण्हू जे लाइ ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। महांगियूं एतिरियूं थी वियूं आहिनि त टमाटर 400 रुपया किलो विकामजे थो, ऐं जेको सब्ज़ी में ॿियूं शयूं आहिनि उहे बि रेट जेके आहिनि इज़ाफ़े सबबि असां नथा वठी सघूं। इसरार चांडियो, KTN न्यूज़, सुल्तानकोट।